बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दोस्तों, जेका शइ गॾु हूंदी आहे, साम्हूं हूंदो आहे, उनजो क़दुरु थोरो घटि हूंदो आहे। उन शइ जे वञण खां पोइ इंसान खे क़दुरु शुरू थींदो आहे। हिकु घरेलू कहाणी आहे, तव्हां सां शेयर थो कयां। हिकिड़ो नौजवान सॼो ॾींहुं कमकार करे पंहिंजे घरु आयो त उनजी अमड़ उनखे ॿुधायो त तुंहिंजी घरवारी सॼो ॾींहुं वेठी आहे, न कमु थी करे, न कार थी करे, न के घर में एॾो कमु आहे। हिकिड़ो पुटु अथसि 3 सालनि जो, उहो बि थकल टुटल आयो। उहो पंहिंजी घरवारी ते कावड़ियो आयो। उन चयो, तोखे कमु कहिड़ो आहे? न लाभ आहे, न रूंबो आहे, न का गाह आहे, न घर में को बनी जो कमु आहे। रुॻो 4 कमरा आहिनि, उनजी झाड़ू पोचो हे हो मानी पचाइण, ॿियो कुझु। सॼो ॾींहुं तूं वेठी आहे, तोखे घर में कमु कहिड़ो आहे? उन घरवारी हिनखे चयो त मां सॼो ॾींहुं घर में कमु करे 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 थकिजी पई आहियां। यकीन करें त मुंहिंजी निंड बि पूरी कोन थी थिए। हुन घरवारी हिकिड़े अहसास जे नमूने सां पंहिंजे मुड़ुस खे ॿुधायो त मुंहिंजी निंड बि पूरी कोन थी थिए, सॼो ॾींहुं घर में कमु आहे। मुड़ुसु कावड़ में अची करे उन चयो, तोखे अगरि निंड करणी आहे त वञी पेके निंड कर। नंढड़ो 3 सालनि जो छॾियो वञे। बराबरि ज़बरदस्ती नंढड़ो उनखां खसे वञी उनखे छॾे आयो पेके। पीउ माउ जे दरवाज़े ते छॾे हे मोटी आयो। हीउ मोटी आयो, घरु अची पहुतो। नंढड़ो चुप ई न करे। अची नंढड़ो हिनजो रोअणु लॻो, अची रोअणु लॻो। फ्रिज मां खीरु कढी उनखे नेम गरम करे, फीडर नेम गरम पाणीअ में धोए ऐं प्लस में वरी उनखे थधो करे वरी नंढड़े खे पीआरे। हाणे फीडर हिनजे हथ में आहे, ऐं नंढड़ो हिनजे ॿांह ते आहे, हिनखे पीआरे थो। थोरो फीडर लुॾे त वरी हे रोए। खीरु पीआरण खां पोइ वरी उनखे कुल्हे ते रखी वरी हीअं थपथपाहट कई त जीअं उनजो हाज़मो थिए। हिनखे पाण खे बि अची बुख लॻी त हाणे मां कयां छा? पंहिंजी घरवारी खे त मोकिले छॾियो। हिनखे पाण खे बि बुख लॻी। ॾिठईं त फ्रिज में भाॼी तयारु आहे, गरम करे मां इहो खाईंदुसि। अञा मस सुतो त नंढड़ो वरी रोअणु लॻो। निंड मां जाॻियो। राति जा 2-2:30 थी विया उनखे परचाइण में। हिन जो दिमाग़ु कमु न पियो करे त हाणे मां कयां छा? सुबुह जो नाश्तो केरु करे? बहरहाल हे तकड़ में नंढड़े खे तयारु करे पैम्पर वग़ैरह लॻाए पंहिंजी माउ जे हवाले भरिसां घर उनजो उनजे हवाले करे हीउ वियो सिधो होटल ते वञी मानी खाधी। होटल जे मानी खां पोइ हीउ ड्यूटी ते पहुतो। ड्यूटीअ तां बि हे वापसि अची वियो, छो जो हीउ लेट थी वियो। उन्हनि वापसि करे छॾियो। कुझु मुलाज़िम उन्हनि जा पूरा हुया। हे वापसि मोटंदे वरी होटल तां मानी पंहिंजे लाइ वठी आयो। मानी वठी आयो, घर अची रखी त मानी सुकी वई। अची ॾिसे त कमरे में सफ़ाई कोन्हे, चादर खुलियल पई आहे, विहाणो किथे पियो आहे, सोफ़नि ते कपिड़ा पिया आहिनि। मतिलबु सॼे घर जो वरी बि कमु इलाही रहियल हुयो। सभु मेरा कपिड़ा खणी हिकिड़े साइड में रखी वरी सॼे कमरे खे आगुर खे सॼी खे सफ़ाई करे बुहारी ॾेई वरी वञी ॾिसे त किचन में थांव हेॾे होॾे लॻा पिया आहिनि। अची परेशान थियो। पंहिंजे दिलि में वेही फ़ैसिलो कयईं, मां त सिर्फ़ु घरवारी खे चयो त तोखे घर में कहिड़ी बनीअ जो कमु आहे या कंहिं रूंबे जो कमु आहे? हे त घर में पहाड़ जेतिरो कमु आहे, जेको असां पाण उथी गिलास पाणीअ जो बि कॾहिं कोन पीतो आहे। सदाईं हुकुम कंदा आहियूं त पाणीअ जो गिलास पीआरियो, चार्जर खणी ॾियो, मुंहिंजी मोबाइल चार्ज में लॻायो। 1000 कम असां उन्हनि खे चवंदा आहियूं। पाण उथी घर में ईंदा आहियूं त पाण उथी को कमु न कंदा आहियूं। त इहे कम बि उन घरवारी जे लाइ वधनि था न। बहरहाल हिनखे ॾाढो अहसासु थियो त हीअ मुंहिंजी ज़िंदगी जेका आहे न, हीअं कोन हलंदी। हे त मां हिकिड़े राति में हिकिड़े ॾींहं में परेशान थी वियो आहियां। कम खुटनि ई कोन था। त वञु वॉशरूम ॾे त किन लॻो पियो आहे, वञु किचन ॾे त किचिरो लॻो पियो आहे, वञु कमरे में त मर्द माण्हू घर जे कहिड़े हिसे खे संभाले। हीउ ॾाढो परेशान थियो, शर्मसार थियो। पंहिंजी माउ खां, पंहिंजे भेनरुनि खां, भाउ खां चोरीअ पंहिंजे साहुरे जन वियो। उते वियो। बहरहाल हिन जो जेको सहुरो हो न, उहो बि टेक्निकल माण्हू हुयो। उहो हिन जे कम खे सम्झी वियो त हीउ राति में बेज़ारु थियो हूंदो। पंहिंजे सहुरे खे वञी हिन चयो त बाबा मां पंहिंजी घरवारी वठणु आयो आहियां। चई बाबा कल्ह छॾे वएं, अॼु वठणु आयो आहियां, छो? चई बसि। चई ग़लती कंहिंजी? चए पोइ ग़लती तुंहिंजी धीअ जी। चए पोइ तूं वापसि वञ, जॾहिं हीअ सुधरी त पोइ वापसि ॾींदोमांइ। हाणे हिन जो हां पियो फाटे त अलाए 5 ॾींहं न ॾे, अलाए 5 महीना न ॾे। हे त मां त अची घर में हिकिड़ी राति में फाथो आहियां। बहरहाल हे इलाह मिंथ करे पंहिंजी घरवारी खे मञाई
घरवारी चयुसि त ॻाल्हि त कुझु बि कोन्हे, तूं ॿाहिरां आयो आहे, तोखे पंहिंजी माउ कुझु चयो, तूं वठी मूंखे पंहिंजे पुट बि खसे, तूं हिते मूंखे छॾे वञ, मां त तुंहिंजी हेतिरी इज़त थो कयां, एतिरो ख़्यालु थो कयां, पंहिंजे घर खे घर सम्झो आहे, वाक़ई बि घर में कमु आहे? चई बिल्कुलु घर में कमु आहे। मुड़ुसु चयो बिल्कुलु घर में कमु आहे, इहा शइ मां हिकु राति में तस्लीम कई आहे। बहरहाल हीअ पंहिंजी घरवारी वठी सिधो पंहिंजे घरु वियो। ओचिते जो घर भातियुनि ॾिठो त भेण हीउ कहिड़ो कमु थी वियो। पुट खे अची माउ चयो, भेनरुनि चयो दादा हे कीअं तो घरवारी वठी आहे, कीअं? चई तव्हां सभु चुप कयो, तव्हांजो घरु मुंहिंजे पाड़े में हुयो, तव्हांखे ख़बर ई त सॼी राति मूंसां कहिड़ो हशर हुयो। हीअ मूंखे राति जो मथे में तेल विझी मालिश कंदी हुई, सॼे घर जो कमकार हिन जे मथां, मुंहिंजे मोबाइल खे चार्ज में हीअ लॻाए, सुबुह जो तयारु करण में मूंखे शर्ट इस्त्री हे करे ॾे, मूंखे बूट हे खणी ॾे, ऑफिस जा जेके फाइल थेलो मूंखे सभु हे खणी ॾे, त सुबुह जो त मां बेज़ार थी वियो आहियां हिकिड़े कम में। मां ईअं सोचो जे अगरि 4 ॾींहं बि मूंसां इहो हशर रहियो त मां त चरियो थी वेंदुमि। बहरहाल हे पंहिंजे घर में ॾाढो अची ख़ुशि थिया, हुनखे हिकिड़ो सबक़ बि मिली वियो। दोस्तो चवण जो मक़सदु इहो आहे त जेका शइ साम्हूं हूंदी आहे न, हुनजो क़दुरु घटि हूंदो आहे। ॿिए माण्हूअ जो कमुकार ॾिसण में घटि ईंदो आहे। ॿियो माण्हू जेको महिनत कंदो आहे, हुनजी महिनत खे माण्हू ॾिसी घटि सघंदो आहे, हुनजो अहसासु न करे सघंदो आहे। जेको कमु पंहिंजे सिर जे मथां ईंदो आहे त पोइ माण्हू चवंदा आहिनि त वाक़ई कमु ॾुखियो आहे। घरवारी तव्हांजे निकाह में आई आहे, जेतिरो कमु तव्हां ॿाहिरि था कयो, थी सघे थो तव्हां मर्द आहियो, तव्हां वधीक कंदा हूंदव, पर घर में बि उनजे लाइ कमु आहे, काफ़ी कमु आहे। उन कम जो बि अहसासु कंदा कयो। अगरि तव्हां ॿाहिरां घरु अचो था त तव्हां पंहिंजो हिकिड़ो कमु बि पाण कंदव त तव्हांजी घरवारीअ खे ख़ुशी थींदी, उहो सम्झंदी त मुंहिंजे कम जो हिनखे अहसासु आहे। घर में एतिरो कमु आहे जो वाक़ई बि घरवारीअ जी निंड जेका आहे न पूरी कोन थी थिए। इनजे करे जल्दबाज़ में कॾहिं बि पंहिंजी घरवारीअ खे इहो तानो न ॾींदा कयो त तव्हांजे घर में कहिड़ो कमु आहे जो सॼो ॾींहुं तव्हां वेठा आहियो, कमुकार आहे कोन, ॿार खसे वञी पेके छॾे अचो। कॾहिं बि इहा ग़लती न कजो। तव्हांखे अकेले खे लोड़णो पवंदो, छो जो ज़िंदगीअ खे हलाइण लाइ तव्हांखे कंहिं साथीअ जी ज़रूरत आहे, ऐं साथी जेको तव्हांजे निकाह में आयल आहे उहो तव्हांजो बहितरीनु साथी आहे। हुनजो क़दुरु कयो त तव्हांजो बि क़दुरु थींदो ऐं तव्हांजी ज़िंदगी आसानी सां हली सघंदी। मूंखे कंहिं नए मौज़ू ते ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो।